कोई हयाती दे एतबार ना है, कोई जिंदगी दे भरोसो ना है। छो पानी जिंदगी गुनाह में गलत कहीं बैठा। शाह के इल्म हुयो अब्दुल हमीद बेचारो या अब्दुल मजीद ये रोड एक्सीडेंट में बेचारा शहीद थींदा। ओ मुझा अजीजो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, अल्लाह जो वास्तो तो मान के संभालो, मां मिन्थ करना हुआ, मां तांगे मेड़ करना हुआ, मां तांगे इलाज करना हुआ। अज नौजवानन के वडी मस्तिया, अज नौजवानन के वडी आकड़ा हो नौजवान न्यारन शहजादन दे शाह बलाइन जे मरण जी में रोई शाह ता दी रात टच मोबाइल में, दी रात गंदगी में, दी रात बेहयाई बुशराई में असांजा नौजवान गलत थी आहिन। असांजा नौजवान दी रात टच मोबाइल में उगाड़ियों फिल्मां था ॾिसन। असांजा नौजवान दी रात टच मोबाइल में गाना हलाई वेठा आहिनि। दी रात टिकटॉक जा वीडियो ठाहिनि था ऐं ॾिसनि था। बेहयाई बुशराई वारी जिंदगी में पाण खे तबाह ऐं बर्बाद कयूं वेठा आहिनि। और नौजवान खबर ही न पवंदव मौत जा मारूं पुॼी वेंदव। जीअं भाउ अब्दुल मजीद ते पुॼिया, जीअं भाउ अब्दुल हमीद ते पुॼिया, पतो ही न पवंदव। मां वियोसि हेॾे कंडियारे जे पासे ॾे, मूंखे हुते बि इहो वाक़ियो ॿुधायूं अजीब। ईअं एक्सीडेंट जो वाक़ियो, उहो बि ईअं ई नौजवान 14-15 सालनि जो ॿुधाइनि पिया। जीअं रोड क्रॉस करे पेट्रोल पंप ते वञी रहियो, पेट्रोल विझाइण जे लाइ सामने हाइलेक्स वॾी स्पीड में गाॾी अची रही। इन नौजवान जी नज़र गाॾीअ ते न पई। जीअं जो विच रोड ते पुॻो त ठा करे गाॾी लॻल। ॿुधाइनि पिया जीअं एॾो आवाज़ थियो जीअं बम फाटंदो आहे। धक लॻण सां मोटरसाइकिल त लम खाईंदी वई। पर इहो नौजवान वीचारो 14-15 सालनि वारो शहज़ादो फोटू बि ॾेखारियूं, जंहिंखे अञा मुछनि जी सावक हाणे पंहिंजे दाढ़ीअ जी सावक हाणे क्यों सही मथे फिजा में आसमान जे तरफ उॾामियो। हीअं फेराटियूं पियो खाए, टोलबाज़ियूं पियो ॾे, फेराटियूं ॾींदो ॾींदो टोलबाज़ियूं ॾींदो ॾींदो अची हेठि किरियो। कंडियारे शहर में ॿिनि रोडनि जे विच में पकी सीमेंट जी भित ठही पई आहे। ॿुधाइनि पिया जीअं इन में अची मथो लॻल। धक लॻण सां छोकिरे जो उन महिल ई मथो ईअं चीरजियो जीअं हिंदाणो डरी वेंदो आहे। चवनि पिया जीअं असां भॼंदा आहिनि, रुकंदा आहिनि, डोड़ंदा आहियासीं, मथो अची नौजवान जे बीठाल। न खिच में न ज़ुबान चुरे, न हथ हलाए, न पेर हलाए। अलाए गाॾीअ जे धक में दुनिया जो जान छॾियो, अलाए भित जे धक में दुनिया जो शान छॾियो। जो वीचारे जे मथां बीठा त साह बि न खणी सघियो, दुनिया जे जान में हुयो ई कान। छाते मस्ती कई तो यार, छाते वॾाई कई तो, छाते गुरूर कयो तो। हाणे वाक़ियो थियो हे हाणे ई दफ़ो अॻ में 7 नौजवान हिक घर जा बाती एल्टो 0 मीटर गाॾीअ ते अचनि पिया। गाॾी एक्सीडेंट जो शिकार थी वई। जीअं जो रोड खां हेठि किरी त धक लॻण सां गाॾीअ खे बाहि लॻी। बाहि अहिड़ो वकोड़े वई 7 नौजवाननि खे जो ॿुधाइनि पिया जीअं साईं लाश बि उन्हनि जा सुञाणप जहिड़ा न रहिया। खुदा जा बानो ई दफ़ो बाद में 3 ॾियारे ते वरी इहो वाक़ियो थियो जो कंडियारे में वेन भरिजी निकिती कराची वञनि पिया कमाइण जे लाइ। सन जो परियों मांझानो स्टाफ आहे, उते गाॾीअ जो एक्सीडेंट थियो वेन जो। वञी ट्रक सां टकर जो, थॾे ते 10 माण्हू मरी विया। लाश ई वेचारनि जा चिथजी विया। अल्लाह अकबर कबीरा। वरी पोइ ॿुधायूं 5 ॿिया मरी विया, वरी ॿुधायूं 3 ॿिया मरी विया, 18 माण्हू मरी विया। मां उन इलाके में रात जो जलसे ते वियुमि। वॾो ख़ौफ़, वॾो हिरास। अल्लाह अकबर कबीरा। उतां जी कैफ़ियत मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां।
वेचारा माण्हू रोन पिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा ज़िंदगी इहा हयाती थोड़ी जिंदगी जे लाइ क़ब्र छो था विञायो थोड़ी जिंदगी जे लाइ आख़िरत छो था विञायो छो थी तव्हांजी कलथड़े छो थो तव्हांजो दिमाग़ ख़राब थिए थोड़ी जिंदगी जे लाइ पाण खे जन्म जे लाइक़ बणायो जन्नत खां महरूम था कयो संभालियो पाण हिकु दफ़ो दुनिया जी जिंदगी मिली अथव वरी ॿीहर न मिलंदव वरी कहिड़ा मुआ मोटिया आहिनि जो असांखे वापसी थींदी ओ मुंहिंजा भाइरो मुंहिंजियूं भेनरियूं मां सभिनी खे मुदबाना गुज़ारिश करणा संभाले वठो मथां कंहिंजी रात आख़िरी रात हुजे मथां कंहिंजी आख़िरी हीअ घड़ी हुजे कोई ज़िंदगी ते भरोसो न आहे डॉक्टर आमिर लियाकत रात जो सुम्हियो आहे सुबुह सां कमरो जो खोलियो अथऊं त जनाज़ो हुनजो ठाहियो आहे ओ मुंहिंजा भाइरो ओ मुंहिंजा दोस्तो इहा ज़िंदगी राति जो माण्हू सुम्हंदा सुबुह सां हुननि जा लाश था निकिरनि केतिरा माण्हू कचहरी कंदे कंदे किरी था पवनि मरी था वञनि अटैक थो पइजी वञे इज़ा जाअ अजलुहा ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून मां फेसबुक घणी डेटा लायो ॾिसी न पियो रात जो चङो भलो इहो डॉक्टर सुम्हियो आहे सुबुह सां लाश निकितो अथसि अखियूं भी खुलियूं पयूं अथसि कंहिं अखियूं बंदि न कयूं तॾहिं नबी साईं फरमायो जंहिंखे ॿिया वाइद सम्झ में नथा अचनि उहो मौत ॾे निहारे त कीअं थो मौत माण्हुनि खे मारे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो वञो सिविल अस्पताल जे ॿाहिरों पियो ॾिसो त कीअं था जनाज़ा निकिरनि दिमाग़ तव्हांजो जाइ ते अचे वॾी मस्ती आहे तव्हांखे सिविल अस्पताल जो अंदर मुआइनो कयो शुबा हादसात में वञो ॾिसो त कीअं माण्हू तड़पंदा कीअं माण्हू रोअंदा कीअं नौजवान वीचारा बेडनि ते पिया आहिनि कीअं वीचारनि जा आंधा निकिता पिया आहिनि कीअं वीचारनि जा पेट चीरिया पिया आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो वॾो दर्दनाक हाल आहे अस्पतालनि जो बि मां वाइदनि में चवंदो आहियां जंहिंखे असांजा जलसा सम्झ में नथा अचनि जिन खे रब सम्झ में नथो अचे जिन खे क़ुर मजीद सम्झ में नथो अचे जिन खे निमाज़ नथी पढ़ण लाइ दिलि चवे जिन खे क़ुर शरीफ़ पढ़ण लाइ दिलि नथी चवे जेको दुनिया जी घरकुरीअ में गरक आहे दुनिया जी हवा मग़ज़ में घिरी वई अथसि वञे अस्पतालनि जा चकर लॻाए त ख़बर पवेस अल्लाह जी कुदरत ऐं ताक़त पतो पवेस अल्लाह साईं केॾे पावर वारो आहे इंसान जी छा हैसियत आहे छा औकात आहे छा इंसान जो हाल आहे मुंहिंजो वीचारो सालो 19 सालनि जो नौजवान अचानक किरी पियो डॉक्टरनि चयो त हिन जे पेट जो आंधो सिजी पियो आहे फाटी पियो आहे हिन जी जल्दी ऑपरेशन करायो न त मरी वेंदो मांखे भाउ फोन कई मां ॿाहिरि जलसे ते निकितलुसि मांखे चई हीअ हालत थी वई आहे मां जो जल्दी ऑपरेशन करायोसि जई वीचारो हेॾो न थिए ज़ाल अथसि बचड़ा अथसि ऑपरेशन थी वई 3 ॾाढ़ा मां ॿाहिरि हुअमि जलसनि ते जॾहिं मोटी आयमि अॼु साले जे मथां बीठमि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे साले जी मां कैफ़ियत ऐं हालत ॾिसी पाण खे झले न पियो सघां दिलि चवे पई दरणियूं कयां दाऊं कयां चीखां कयां अल्लाह खे सद कयां ओ अल्लाह रहम फरमा ओ अल्लाह बाज फरमा वीचारो नौजवान
अखियों सुजियूं पयूं आहिनि चप सुजा पिया आहिनि हथ सुजा पिया आहिनि पेर सुजा पिया आहिनि हर हर रणियो पियो करे पाणी पाणी ओ साईं पाणी 3 ॾींहं थिया पाणी बंदा मानी बंदा तड़पी रहियो आहे वेचारे के तड़पण भी न पिया ॾियनि हथ भी झड़ियूं पिया वेचारे जा पेर भी झड़ियूं पिया आहिनि वेचारे जो मथो भी झड़ियूं पिया आहिनि तड़पण भी न पिया ॾियनि वेचारो रोई भी न पियो सघे ढुंढकर ॾे पियो वरी चुप पियो थी वञे वरी होॾो मिशन हर हर टी भी करे रणियूं भी करे मां डॉक्टर खां पुछा पियो कयां त छा थो थिए चईं हिन जो दिलि जो धक वधी थो वञे हर हर दाऊं हर हर चीखां ओ मुंहिंजा अज़ीज़ो 20 मिंट मां उते वेठुम अलाए छा मुंहिंजी दिलि जी कैफियत थी वई मां डॉक्टर खे चयमि एॾी तकलीफ़ हिनखे छो आहे जॾहिं त ऑपरेशन भी थी वई आहे चईं साईं ज़हर चढ़ी वियो आहे हिन जे चेहरे ते 70% इन जे बचण जो इम्कान घटि आहे वेचारो पंहिंजी याददाश्त बि विञाए वेही रहियो आहे दुआ घुरो त अल्लाह भलाई करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो ज़मीन मुंहिंजे पेरनि हेठों निकिरी वई उन रात मुंहिंजो जलसो मोरे वञी मां जलसे ते पुगुम मां वाइज़ न पियो थिए सिर्फ़ उन जूं रणियूं ऐं दाहूं उन जूं चीखां फिरनि पियूं मुंहिंजे मथे में दिमाग़ में उन वेचारे जो तड़पण उन वेचारे जी चीखां मुंहिंजे दिमाग़ में हलनि पियूं मां रोई वेठुमि जलसे गाह में वेचारा जमायती भी परेशान चयो साईं छा ॻाल्हि आहे मां सॼो अहवाल जलसे वारनि खे ॾिनमि सब वेचारा रोई वेठा मुंहिंजे वेचारे जी हालत ज़ाल वेचारे जी वेठी आहे ॿारड़ा वेचारो इन हाल में मरियो त सुभाणे हिन जे बचड़नि जो वारिस केरु दुआ घुरो जमायतनि सभिनी खे हथड़ा खणायमि दिलि जे दर्द सां सभिनी दुआ घुरी वाह जो अल्लाह भी रहीम आहे वाह जो अल्लाह भी करीम आहे जॾहिं माण्हू दिलि जे दर्द सां अल्लाह खे पुकारींदो आहे अल्लाह साईं भी देरी न कंदो आहे दुआ क़बूल करण में रब पाण तो फरमाया मई युजीबुल मुज़तर इज़ा दाहु व यक्शिफु सूअ व यजअलुकुम खुलफाल अर्ज़ इलाहुम मअल्लाह कलीलन मा तज़क्करून मां रोई वेठो मूंखां वाइज़ न पियो थिए मां छो त हुन जे चेहरे जी हालत ॾिठी जमात सॼी परेशान मां ॻाल्हि कई मान सभु रोई वेठा चऊं साईं वाइज़ जो तव्हां माफ़ आहे दुआ सभिनी हथ खयां दिलि जे दर्द सां सभिनी रोई दुआ घुरी रब कंहिंजी ॿुधी उन महिल ई मूंखे फोन आई डॉक्टर चयो साईं तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजे हमराह जो जहिड़ो कमु करणु शुरू करियो आहे हाणे बचण जा इम्कान अलाह जे फज़ल सां थी पिया पर गाल चवण जो मकसद ही आ मतलब ही आ तो वनी ॾिसो त हालत सिविल अस्पतालन जी त दिमाग़ तव्हां जो जाइ ते वनी नौजवान तड़पदा ॾिसो वनी मर्द तड़पदा ॾिसो वनी मायूं तड़पदा ॾिसो ॾाढी हवाए भरजी वई आ ॾाढो गुरूर आ ॾाढो तकबर आ मस्जिदियूं वेचारियूं वेरान कुरान मजीद वेचारो यतीम लगो पियो घरन जे कुंडन में पियो त कुरान मजीद वेचारे के महीना दा गुजरी वञन त को खण लाइ तैयार नाहे कुरान मजीद के को चुमी ॾियण लाइ तैयार नाहे अल्लाह अकबर कबीरा एड़ी हालत थी वई आ जो ॾींहुं रात अल्लाह जो नालो मुसलमाननि जी ज़ुबान ते आहे न रुगी राग रुगी गाना रुगी गारियों रुगी गिला रुगी हिक ॿिए खे हाँ गलत पिया ॻाल्हाईंदा हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाईंदा हिक ॿिए खे गंदो पिया ॻाल्हाईंदा का भलाई मुसलमाननि में न आहे रही काई नेकी मुसलमाननि में न आहे रही तॾहिं त मुसलमान इन गुनाह जी लोड़ लोड़ियों पिया तॾहिं त तकलीफ़नि में हूं तॾहिं त ईज़ान में हूं तॾहिं त परेशाननि में हूं ये सब गुनाह जो नवूज़तूं ज़हरल फसाद फिल बर्र वल बहर बिमा
कसबत अय्यदना ओ मुझे अजीजो, ओ मुझे दोस्तों, के राय ते खुश, ये सब गुनाह जो न उसतू, हर को जेड़न में होतो पिया ये गुनाह जो न उसतू, मांग बकेरी थी ये गुनाह जी न उसतू। अमालुकुम उमालुकुम नबी सही फरमायो जेड़ा तांजा अमल होंदा, जेड़ा तांजा लक्षण होंदा, ओड़ा तांगे हुक्मरान मिलदा। असां पाण एडा किना थी आऊं जो सजदे देण लाइ तैयार न आहियूं। 24 कलाकनि में हिकु दफ़ो भी ज़ुबान सां अल्लाह जो नालो वठण लाइ तैयार न आहियूं। असां पंहिंजी गिरेबान में निहारियूं त काथे बीठा आहियूं, असां पंहिंजे घरनि में निहारियूं त असांजा घर काथे मंज़िल कयूं बीठा। घरनि में निमाज़ न आहे, घरनि में क़ुरान जी तिलावत न आहे। और मुझे प्यारे नबी फरमायो घर कब्रिस्तान न बनाइजो। साहबन फरमायो सही घर कीअं कब्रिस्तान थींदा आहिनि। सईं फरमायो जंहिं घर में नमाज न आहे, जंहिं घर में क़ुरान जी तिलावत न आहे, उहे घर कब्रिस्तान आहिनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, कब्रिस्तान में बेचैनी आहे, कब्रिस्तान में खौफ आहे, कब्रिस्तान में हिरास आहे। तॾहिं त असांखे पंहिंजनि घरनि में रुगी आराम अचे ई नथो, परेशानी परेशानी, खौफ ई खौफ। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, आराम खे ॻोल्हींदा था वधूं, फ़रद खे ॻोल्हींदा था वधूं। घर में आराम न आहे, ॿाहिरि आराम न आहे, कारोबार में आराम न आहे। जॾहिं क़ुरान मजीद न हूंदो, ज़िंदगीअ में नमाज़ न हूंदी, अल्लाह जी फर्मा बरदारी न हूंदी, ओ यारो तव्हांखे आराम मिलंदो ई न। आरामात अल्लाह जे क़ुरान में आ, मस्जिद में आ, नमाज में आ, ज़िक्र में आ, अज़कार में आ, अल्लाह रसूल जी फर्मा बरदारी में आ। मां वियोसि बांधी रमज़ान शरीफ़ खां पहिरियों, उते हिकिड़ो हाफ़िज़ सगोरो ॾाढो मूंखे ख़ुशि नज़र आयो। सॾु करे हाफ़िज़ खे चयोमांसि, ओ हाफ़िज़ ते हाल वाल घणी पगार थी? चई साईं 5,500। मां जो हेड़े महांग वारे ज़माने में 5,500 पगार छा पूरत थी वञे? चई साईं अल्लाह जो फज़ल आहे। मां जो ज़ाल बि थी? चई हा साईं। मां जो बचड़ा ॿार बि थी? चई हा साईं। मां जो यार वॾी ॻाल्हि थो थिए करे तॾहिं बि पूरत थी वञे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, अहिड़ा त उन लफ़्ज़ जा जो अॼु ताईं मुंहिंजे दिमाग़ में फीड लॻा पिया आहिनि। चई साईं इब्राहिम मस्जिद जी, नमाज़ जी, क़ुरान जी, अल्लाह रसूल जी फर्मा बरदारी जी, नेकिन जी एडी त बरकत आहे, एडी त बरकत आहे, एडी त रहमत आहे, एडो त आराम आहे, एडो त फज़ल आहे जो अल्लाह साईं सॼो महीनो 5,000 में मुंहिंजो बसर त कराईंदो आहे, अञा 520 जे लाइ बि बचाए रखंदो आहे। एडी अल्लाह साईं मूंखे बरकत नसीब फरमाए छॾी आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइयो, 5,500 पगार, ॿारड़ा बि, ज़ाल बि। चए पियो साईं इब्राहिम 5,000 में सॼो महीनो कढी वेंदो आहे, अञा 520 लाइ बचाए रखंदो आहे। या तो बरकत नमाज जी, क़ुरान जी, नेकी जी। ख़ुदा जा बानऊ संभालियो पाण क़ुरान खां। हाणे मां तव्हां खां पुछां थो कयां, हेॾे निहारियो, मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियो। जंहिं जान में तव्हां था रहो, अब जंहिं जान में, हेॾे निहारियो, तव्हां था रहो, उन जान में असां मौलवी बि रहूं था कनि न। पोइ तव्हां चकर लॻायो, वञी मौलवियुनि खे ॾिसो, वञी हाफ़िज़नि खे ॾिसो, वञी मस्जिद जे पेश इमामनि खे ॾिसो। घणी पगार आहे? 8,000, 7,000, वधि में वधि 10,000। पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, तव्हांखे एॾो इहो मस्जिद जो पेश इमाम, इहो क़ुरान वारो, इहो मस्जिद वारो, इहो नेकोकार ख़ुशि नज़र ईंदो ॼण मुल्क जी दौलत ई सॼे जहान जी दौलत ई न वरिता। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो,
तंहिंजे करे पाण संभालियो सियाणा थियो अकुल पाण में पैदा कयो क़ुरान जा आशिक़ थियो नमाज़ जा पाबंद थियो निहारियो कीअं वीचारो भाउ अब्दुल हमीद हली वियो अब्दुल मजीद हली वियो वीचारा कीअं दुनिया जो जान छॾिया असांखे बि छॾिणो आहे ख़बर ई न पवंदी हे त खणी वॾो एक्सीडेंट थियो असांजे ॻोठ टंडे बहार में वीचारो अमरा वेठो घर पंहिंजे में मानी खाए पियो हीअं हवा स्पीड में जो आई तूफ़ान त सोलर प्लेट मथों हीअं उॾामी अची उन नौजवान जे मथे खे लॻो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे क़ुरान जी महफ़िल आहे जीअं जो माइट ॿुधाइनि था धकु लॻसि मथे खे वीचारो किरियो त वरी नो थियो इहो तो वञी दुनिया जो जान छॾियो सोलर प्लेट वीचारे खे मथे में लॻी इहा आहे इंसान जी ज़िंदगी जंहिंते असां मोतबर थिया आहियूं जंहिंते वॾाई कई आहे जंहिंते गुरूर कयो आहे हाजी साहब हाजी इमदादुल्ला फुरपोटो हिकिड़ी जाइ ते ॻाल्हि करे पियो ईअं लाउड ते चए पियो भाउ असांजे पासे जो हिकिड़ो नौजवान छोकिरो मोटरसाइकिल ईअं काए वियो ख़बर न पई एक्सीडेंट थियसि वीचारे जो ॻाल्हि इहा हुली वई त हमरा वियो पर चई साईं अहिड़ो हुनजो हाल थियो जो वीचारे जो लाश हुन नौजवान जो गंढ में वेड़े खणी आया रणियूं पइजियूं ॻोठ में दाऊं चीखा चऊं त भला इहा गंढ खोलियो त ॾिसूं त सयूं हमरा जेके खणी आया चऊं त छा ॾिसंदो तव्हां ॾिसंदो त तव्हांजा हाव फाटी पवंदा एॾो ख़तरनाक एक्सीडेंट थियो लाश ॾिसण जहिड़ो न आहे मुंहिंजा अज़ीज़ो मां मिंथ करण आयो हे ॾिसो हे झोली थो फैलायां कोई हयाती ते एतबार न ईअं न चओ सुभाणे नेक थींदासीं ईअं न चओ परीहं नेक थींदासीं ईअं न चओ तरीहं नेक थींदासीं हाणे साईं नेक थियो हाणे साईं नमाज़ी थियो हाणे साईं गुनाह खां तौबा ताइब थियो चो इंशाअल्लाह ताला नेक बणजण जी महिनत कबी मरणो आहे पर नेक थी मरूं वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून मां वधीक न ॻाल्हाईंदुसि असांजा मोहसिन असांजा वॾड़ा हज़रत मौलाना साईं अब्दुल रहीम पठान साहब जन स्टेज ते रूनुमा आहिनि जलवा अफ़रोज़ आहिनि साईं जन जो ईमान अफ़रोज़ ख़िताब थींदो मां मोदबाना गुज़ारिश वरी बि आख़िर में इहा थो कयां बेली मरण खां पहिरीं मरण जी तयारी कयो क़बर खां पहिरीं क़बर जी तयारी कयो आख़िरत जी तयारी कयो अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे आख़िरत जी तयारी नसीब फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।